सिंध में 11,168 पुलिस अहलकारन जी नई भर्ती जो अमल शुरू थी वियो आहे। ग्रेड 7 जे आसामिन लाइ 18 खां 28 सालन जी उम्र जा मर्द ऐं औरत उम्मीदवार 23 अप्रैल 2024 ताईं ऑनलाइन दरख्वास्तूं जमा कराए सघनि था। जंहिं लाइ सिंध पुलिस जे असिस्टेंट इंस्पेक्टर जनरल एस्टेब्लिशमेंट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मुताबिक़ कराची रेंज लाइ 3,108 मर्द, 583 औरतूं ऐं 194 अक़लियती पुलिस अहलकार भर्ती कया पिया वञनि। हैदराबाद डिवीज़न में 498 लेडीज़, 166 अक़लियत अहलकारन समेत 3,322 अहलकार भर्ती कया वेंदा, जॾहिं त मीरपुर ख़ास रेंज में 90 औरतुनि समेत 597 अहलकार भर्ती कया वेंदा। सखर रेंज में 96 औरतुनि समेत 638, लाड़काने डिवीज़न में 318 औरतुनि समेत 2,114 पुलिस अहलकार भर्ती करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ऐलान मुताबिक़ IBS सखर तहत टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार रनिंग ऐं फिज़िकल टेस्ट जहिड़नि अॻियनि मरहलनि में शामिल कयो वेंदो।